उम्मीद करियां तो सब खैरियत सां हूंदा। त पार्ट 7 में जंहिं बि भाउ मूंखे कमेंट कयो आहे त उन्हनि जूं शायरियूं पार्ट 8 में थी चुकियूं आहिनि। पार्ट 8 में अची वियो आहे, पाण ॾिसो। जंहिं भाउ मूंखे कमेंट कयो आहे त उन सभिनी जूं शायरियूं ठही चुकियूं आहिनि। वञी पंहिंजी शायरी चेक करे। उम्मीद करियां तो पूरो वीडियो ॾिसंदा। महिरबानी हाणे थींदी त पंहिंजी शायरी कढी विडमेट में डाउनलोड करी कैपकट खां पंहिंजी शायरी अलॻि करे सघो था। तो दोस्तों वहाँ गुजारिश है तो मेहरबानी करे वीडियो के पूरो ॾिसजो। वीडियो आने शुरू करूँ था। पहिरीं नाले सां नंबर 1 गुलनवाज जोखिया। कॾहिं ते कंहिं दिल जा दोस्त हुयासीं, कॾहिं ते कंहिंजी मोहब्बत जा मुख्तियार हुयासीं, कॾहिं ते कंहिंजी चात जा चौकीदार हुयासीं, कॾहिं ते कंहिंजी सूंह जा सिपाही हुयासीं, कॾहिं ते कंहिंजी दिल जे राज जा रखवाला हुयासीं। ए दोस्त जॾहिं खां पाक सिर आयासीं तॾहिं सभिनी खां विसरी वियासीं। नंबर 2 आसिफ जोखिया। तुंहिंजे मुक़दस निगाहन जो कसम खणा या तूं ॾस सोई कसम खयां, जे कसम वठी त आया तुंहिंजो, जे ईअं मञी त आया तुंहिंजो। नंबर 3 आमिर साजिद। चपन ते ताला लगाए छड़ियासी, लुड़क पंहिंजा लिकाए छड़ियासी, हाणे मर्ज़ी आ तुंहिंजी असां पंहिंजा ख्वाब भुलाए छड़ियासी। नंबर 4 समीर खासकेली। असांजूं मुर्खूं असांजा माणा, कंदे याद ॾाढो असांखे ज़माना, असांजे वियासीं छॾे आशियाना, कंदे याद ॾाढो असांखे ज़माना। नंबर 5 अली सुमरा। वस में नाहे जो मां विसारे छॾियां, रात नाहे जो मां गुज़ारे छॾियां, दर्द आहिनि त दिल में दिल दुखाइनि था, पकी हुजे त मां उॾारे छॾियां। नंबर 6 अब्दुल्ला दायरी। कॾहिं सुरन में सड़ियासीं त कॾहिं रातनि में रुनासीं, मोहब्बत खां त वियासीं पर नफ़रत जहिड़ा बना रहियासीं। नंबर 7 जमेश कुमार। असांखे केरु सारींदो, असीं विसरी वियल माण्हू, परे आहियूं सलामनि खां गुज़री वियल माण्हू। नंबर 8 उत्तम चंद उमराणी। सिक सची आ त पंध छा कंदो, प्यार सचो आ त पैसो छा कंदो, दिल सची आ त दर्द छा कंदो, अगर यार सचो आ त ज़मानो छा कंदो।